इस्लाह पसंद उम्मीदवार मसूद पज़ेशिकियान ईरान जो नओं सदर मुक़रर। ईरानी मीडिया मूजिब मसूद पज़ेशिकियान सईद जलीली के 20 लख वोटनि तां शिकस्त ॾिनी। मसूद पज़ेशिकियान 1 करोड़ 63 लख वोट हासिल कया। सईद जलीली 1 करोड़ 35 लख वोट खणी सघियो। चूंडुनि जे पहिरें मरहले में को उम्मीदवार घुर्बल अक्सरियत हासिल न करे सघियो। 3 करोड़ वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। इस्लामाबाद ही पंजाब के केतरनि शहरनि में गजगोड़ से बरसात। लाहौर ऐं गुजरांवाला में रस्तनि ते पानी पीजी वियो। बिजली जा 100 फीडर ट्रिप थी विया। मंडी बाउदीन ऐं भरपासे में वसकारो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में 30 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। केतरनि इलाइक़नि में बिजली बंद। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू कई वई। आज़ाद कश्मीर के मुख़्तलिफ़ शहरनि में मींहुं। मौसमियात खाते मूजिब 7 जुलाई ताईं जाबलू इलाइक़नि ऐं बोरवार सूरतहाल जो इम्कान आहे। लाहौर, सियालकोट, गुजरांवाला, नारोवाल, रावलपिंडी, फैसलाबाद ऐं पेशावर में शहरी बोर जो ख़दशो। बरसातुनि सबब कैपी जे जाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो भी ख़तरो आहे। मुहर्रमुल हराम जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। घरू वज़ारत जे तर्जमान चयो आहे त मुहर्रम में इंटरनेट बंदि करण जे हवाले सां सूबनि जी दरख़्वास्त रद्द करण जूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि। मामले ते अॻकथियुनि खां पासो कयो वञे। घरू वज़ारत चयो आहे त दरख़्वास्तुनि ते को फ़ैसिलो नाहे कयो। वज़ीर आज़म ऑफिस मां बि उन मामले ते का हिदायत जारी नाहे कई वई। अञा कंहिं सूबे जी दरख़्वास्त मंज़ूर या रद्द नाहे कई। लाड़काने में अणॼातल 4 वननि जी फायरिंग में 1 शख़्स क़तल। माहौटा थाणे जे ॻोठ पीर हाजी महमूद शाह में शाह महमूद पीरज़ादे खे गोलियुनि जो निशानो बणायो वियो। वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। बडाणी में 23 ॾींहं अॻु अगवा थी वियल पीरसन बाज़ियाब। ॻोठ ग़ुलाम हुसैन ड्रिघोरचो वासी इसहाक भुट्टो बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस पारां मुग़वी खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा।